दोस्तों जी तो हींअर असीं मौजूद आहियूं लाड़काणे में टांगा स्टैंड ते जेका हमेशा रश हूंदी हुई ऐं हमेशा रस्तो पैदल गुज़रण लाइ बि तकलीफ़ हूंदी, मोटरसाइकिल ते बि न क्रॉस करे सघंदा हुआसीं। अॼु असां मौजूद आहियूं, तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं हीउ जेको आहे सो लाड़काणा इंतिज़ामिया हिकिड़ो बहितरीन कदम वरितो आहे। जनाब डिप्टी कमिश्नर साहब, जनाब मेयर साहब जेको कदम खयो आहे हीउ इंकरेजमेंट हटाइण जो, ऐं मां तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां गुल पंहिंजी जाइ ते आहिनि। हीउ ॾिसो गुलनि जो दुकान पंहिंजी जाइ ते आहिनि, परियां तव्हांखे कैमरामैन ॾेखारे थो चौंपड़ियूं पंहिंजी जाइ ते आहिनि, ऐं मां तव्हांखे हिन तरफ़ ॾेखारियां पियो हीउ पाकिस्तानी चौको नज़र अचे पियो। जॾहिं इंकरेजमेंट हटंदी आहे त असांजा शहर रस्ता जेको सुहिणा लॻंदा आहिनि। लाड़काणा को बहितरीन शहर आहे जेको हमेशह सुहिणो ऐं ख़ूबसूरत आहे, पर इंकरेजमेंट जी वबा हिनखे तमामु हिकिड़ो ख़राब करे छॾियो। जंहिं तरफ़ निकिरूं पिया उन तरफ़ ट्रैफिक जाम हुई, पर अॼु असांखे ॾाढी ख़ुशी महसूस थिए थी जो लाड़काणे इंतिज़ामिया इंकरेजमेंट खे हटाए पंहिंजनि शहरनि खे सुहिणो कयो आहे। ऐं मां जस थो ॾियां मेयर लाड़काणा अनवर अली लोर नौजवान खे ऐं डिप्टी कमिश्नर लाड़काणे खे ऐं लाड़काणे जे इंतिज़ामिया खे ऐं SSP लाड़काणे खे जिन एफर्ट्स वठी लाड़काणे खे साफ़ सुथरो हिन जो रस्ता गलियूं हिन जा क्लियर कया। मां तव्हांखे ॾेखारियां थो असीं मौजूद आहियूं हिते बिठायूं जहाँ टांगा स्टैंड ते, पर असांखे बैंक स्क्वायर ॾेखारिजे थो। कैमरामैन तव्हांखे बैंक स्क्वायर ॾेखारींदो ऐं हिन तरफ़ मुंहिंजे सॼे तरफ़ पाकिस्तानी चौक ॾेखारिजे थो, जेको पाकिस्तानी चौक हींअर क्लियर आहे, न त असांजूं न्याणियूं भेणियूं अमरूं हिते अचे फांसी पवंदियूं। ॾिसो ट्रैफिक जी रवानी कहिड़े तरीक़े सां हली रही आहे। मां लाड़काणे जे इंतिज़ामिया खे गुज़ारिश थो कयां अहिड़े ई ऑपरेशन जेको आहे सो गजरपुर चौक ते बि थियणु खपे, नवदेरो बाईपास ते बि थियणु खपे ऐं शेख ज़ैद मोड़ ते बि थियणु खपे, ताकि लाड़काणे जी इंतिज़ामिया सुख लाड़काणे जो आवाम सुख जो साह करे। ऐं जेके जेके लाड़काणे जी इंतिज़ामिया बहितरीन कदम खणी रही आहे, असां उन्हनि जा हिमायती आहियूं, सोशल तरीक़े सां ऐं हर तरीक़े सां असां उन्हनि जा हिमायती आहियूं। ऐं लाड़काणे जो आवाम तमामु तव्हांखे जेको आहे सो सुखियो थो नज़र अचे। असांजो दोस्त हिकिड़ो गॾु बीठो आहे। साईं अॼु जेका आहे लाड़काणे जे इंतिज़ामिया जेको इंकरेजमेंट आहे हिन जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदो? साईं बाक़ाइदे तमामु बहितरीन अमल आहे ऐं बाक़ाइदे रोड मोकराती आहिनि, सुठी ॻाल्हि आहे। असांखे बाक़ाइदे कमु वणियो आहे, सहूलियत आहे, सामान दामान वठण जे हिसाब सां तमामु कमु वणियो आहे। ही जेके रोड रस्ता सुथरा थी पिया आहिनि ऐं मां सम्झां थो लाड़काणे वारनि जे लाइ बहितरी आहे। असां सां गॾु दुकानदार आहे जेको गुलनि जो कमु कंदो आहे। नालो छा आहे? बाबर अली सर। बाबर अली, हाणे तव्हांखे जेको अचण वञण रस्ता रोड वाकिड़ा थी पिया आहिनि, इन में तव्हां छा महसूस करे रहिया आहियो? ॾाढो सुठो महसूस करे रहिया आहियूं। हिन वक़्तु ट्रैफिक बि आराम सां हली रही आहे। असां बि पंहिंजे सुकून सां पंहिंजे दुकाननि में रोज़गार कयूं था। का तकलीफ़ कान्हे, न कस्टमर खे तकलीफ़ आहे, न के वञण वारे खे तकलीफ़ आहे, न असांखे तकलीफ़ आहे। लाड़काणे जी इंतिज़ामिया जे लाइ कहिड़ा लफ़्ज़ चया था वञनि, कस्टमर खे बि तकलीफ़ न आहे, असां ॾे कस्टमर अचे बि थो। मां इन इंतिज़ामिया जे इन अमल ते उन्हनि जो तमामु निहायती लाड़काणे वारनि जे तरफ़ां शुक्र गुज़ार आहियां जेको ही कदम खयो अथनि ऐं इंशाअल्लाह अॻिते बि अहिड़े ई तरीक़े सां एफर्ट्स वठंदा रहंदा। सिर्फ़ डिप्टी कमिश्नर लाड़काणा ऐं जेको आहे सो मेयर लाड़काणा SSP लाड़काणा जो महिनत कनि ऐं पंहिंजी ट्रैफिक खे पंहिंजे इंतिज़ामिया खे फाल कनि त लाड़काणा हिकिड़ो ख़ूबसूरत शहर आहे। मां तव्हांजो ख़ादिम ज़मीर हुसैन चाहियो। महिरबानी साईं, महिरबानी।